या तुझी जवानी, इहो तुझो दाद, इहो तुझी दौलत, इहो तुझो हुस्न सदाई न हलंदो। मुझो अल्लाह तो फरमाए मूं तोखे ॾिनो आहे न, जवानी ॾिनी थमई, इन जवानीअ जो सुहिणो इस्तेमाल कर, मां अल्लाह जो ज़िक्र कर, मां अल्लाह जे मखलूक जी खिदमत कर, इन जवानीअ जे ताकत सां मुझे कमज़ोरन जी खिदमत कर। अल्लाह फरमाए तो मूं तोखे ताकत ॾिनी आहे, जवानी ॾिनी आहे, इन जवानीअ सां कंहिं कमज़ोर को बॾड़ीअ में बीठो आहे, को कमज़ोर गाह जी भरणी नथो हली सके, वञ रस्ते में उनखे चओ चाचा मामा ॾाॾा इहा गाह जी भरणी मूंखे ॾे त मां थो तुंहिंजे पारो खणी हलां। अल्लाह जे इज़त जो कसम खणी तो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं फर्श ते को ताक़त वारो कंहिं कमज़ोर जी मदद कंदो आहे, मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो आहे, ओ जिब्राइल सभिनी मलाइकनि खे वठी होॾे खखरीअ जे इलाइक़े में त निहार, मां अल्लाह जेके ताक़त ॾिनी आहे उहो मुंहिंजे कमज़ोर जी कीअं मदद थो करे। जीअं न अॼु ज़मीन ते मुझे कमजोर जी हो ताकतवर मदद थो करे, मां अल्लाह भी उन जी इए मदद कंदुसि। इने जाडो केडो भी ताकतवर हुंदो, मां रब इने के ताकतवर बनाए छॾींदुसि। मुझा मुसलमान भा, अल्लाह ताला फरमाए तो मुझा बाना मां अल्लाह जे कुदरतुन ऐं हिकमतुन के समझण जी कोशिश कर। ऐ मुझा मुसलमान भा, अर्ज पे कयो गाल मां गाल वने थी निकरंदी, मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वट मुझे करीम रब जे दरबार में इबादत के मुझा दोस्त अजीज वडी अहमियत हासिल आ, लेकिन इबादत का वधीक अल्लाह जे ज़ात के खिदमत वणदी। एकड़ो मिसाल दई हला, इन जो मतलब इहो ना है त तवा सा इबादत न कयो, इबादत भले कयो पर पहिरी अंदर में खिदमत जो जज्बो। जे कदे नमाज जुमे जेड़ो दी हुआ, तवज्जो कजो, जुमे जेड़ो दी हुआ, जुमे जे दी जी नमाज हली रही आ, इमाम जुमे जी नमाज पढ़ाए रहियो आ, फर्ज नमाज हली रही आ, बाहर दाहती वारो कयो मुखे बचायो, बाहर दाहती वारो कयो मुखे बचायो। हलंदड़ नमाज में जॾहिं कनन ते आवाज पयो तो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म केड़ो आ, नमाज के भञ, नमाज के छॾे दे, वञ वञी इंसान जी जिंदगी बचा, हुन जी हिकड़ी जिंदगी बचा। मां रब कुरान में तो चवा, वमल अहयाहा फकअन्नमा अहयन नास जमीआ। मुझो बेनियाज रब पांजे सुने कुरान करीम में फरमाइंदो आ, हिकड़े इंसान जी अगर तो जिंदगी बचाए छड़ी, नमाज पढ़ी हाँ तो हिकड़ी नमाज जो सवाब मिले हाँ, पर मुझे बाने जी जिंदगी बचाई थई। मां रब कुरान करीम में ऐलान थो कया त सजी कायनात जे जिंदगी बचाइण जेतरो मां रब तोखे सवाब दई रहियो हाँ। गाल समझ में अचे थी मुसलमानो, यानी इबादत खां वधीक अल्लाह जे मखलूक जी खिदमत, कमजोर ज़ईफ इंसान जी मदद। वरी इन जे अपोजिट में कुरान जी भी आयत भी बुध, मुझो बेनियाज रब फरमाए थो, वमन क़तलहु फकअन्नमा क़तलन नास जमीआ। मता ये सोची त सजण साईं जे दरड़े जो गुलाम राजपर आशिक ताहिरी पंहिंजे तरफा ॻाल्हाए वियो, न मुंहिंजा भा अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत पियो कयां, पंहिंजे दिल खां पुछ तरफ जो कुरान सचो आहे या नाहे। अगर दिल चवे थी तरफ जो कुरान सचो आ त वक्त थई मुंहिंजा दोस्त, रुगी पाण के तब्दील करण तुंहिंजो कम आ, तुंहिंजे गुनाहन के बख्शण मुझे करीम रब जो कम्मा। अल्लाह फरमाए तो, वमन क़तलहु फकअन्नमा क़तलन नास जमीआ।
अगर कहीं शख्स नाजायज अगर कहीं शख्स बेकसूर कहीं इंसान जो हिकड़ो कत्ल कयो मां रब कुरान करीम में तो फरमाया तो ऐ इंसान अगर तो मोटरसाइकिल जे करे कंहिंखे गोली हणी छड़ी पंहिंजे अना जे करे कंहिंखे गोली हणी छड़ी जमीन जे बारे जे करे कंहिंखे गोली हणी छड़ी तुझी गाल न मञे कंहिंखे गोली हणी छड़ी अल्लाह जो कुरान करीम ॿुधाए रहियो आहे तो हिकड़ो कत्ल न कयो तो पूरी इंसानियत जो कत्ल करे छड़ियो मुझो अल्लाह तो फरमाए इहा जवानी तुझी सदाई कान हलंदी इहो ज़ोर तुझो सदाई कोन हलंदो मां बेनियाज़ रब ओहो हां जॾहिं तुझा हथड़ा कम छॾे वींदा जॾहिं तुझूं टंगूं कम छॾे वींदियूं जॾहिं तुझा दंद वात में न हूंदा हिकड़े गिरह जे ला मोहताज थींदे जो सोच त मां अल्लाह उन वक्त तोखे सज़ा ॾियां त तूं मां रब जे आॾो छा कुछी सघंदे। ऐ मुंहिंजा दोस्त दुनिया जे अंदर इंसान के अल्लाह इंसान जे मारण ला कोन बनायो ईज़ा ॾियण ला कोन बनायो खास करे ऐ मुंहिंजा दोस्त गौर सां ॿुध खास करे जेको न गरीब हुजे मिस्कीन हुजे खुदा जे वास्ते उन सां त कड़ो बि न ॻाल्हाइजे खुदा जो वास्तो थई उन सां कड़ो बि न ॻाल्हाइजे छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ज़ाहिरी हयात तय्यबह जे अंदर 63 सालन जे अंदर पंहिंजे गुलाम खे कॾहिं दड़को भी कोन ॾिनो मुझे मदीने जे साईं फरमायो मुझे मदीने जे साईं फरमायो कमजोर इंसान जे बद दुआ खां टिजंदा कयो गरीब इंसान जे बद दुआ खां टिजंदा कयो हिकड़े मिनट जे ला गौर कर जियां ठटे शहर जे भर में नाज़िम जोखियो जो मुंहिंजा दोस्त अजीज जंहिं बेदर्दीअ सां कत्ल कयो वियो आहे वञण वारो त वयो हलियो अज़ियतूं सहण वारो त सही वयो उन जूं मासूम न्याणियूं जेके आहो पुकार करे रहियूं हन ॿुधाए तो खुदा जे अज़ाब खे दावत आहे या नाहे जवाब ॾियो। हिकड़ी औरत हुई कमजोर हुई ज़ईफ हुई पुटड़ो न हुयो न्याणियूं न हुयो औलाद को न हो कहीं अमीर जे घर जे भर में उन जी गरीबानी झूपड़ी लगल हुई अमीर खे अल्लाह अमीर बनायो उन पांजा बंगला ठहराए छड़िया मुंहिंजा दोस्त अजीज उन अमीर के मुशीरन सलाह दिनी हेडन बंगुलन जे भर में इन गरीबियाणी जी झूपड़ी मुनासिब कोने रईस इन झूपड़ी के ड्राथो वने रईस चयो इन गरीबियाणी के मुआवजो दई ड्राहे छडियो मुशीर आया अल्लाह जी बानी ही मुआवजो वठ वनी बेहद घड़ो ठाहे उन गरीबियाणी चयो ऐ अल्लाह जा बानो इन झप झूपड़ी में इन मनहड़े में मुझे अब्बे अम्मा जू यादू मुखे ताजियूं थींदियूं हन मुझे मुर्स जी जिंदगी मुखे याद इंदिया इन झूपड़ी में मुखे बाहर न कढो मां मरी वञा मुझो पोया कोई कोने जिया बणे वती कजो फिलहाल मुखे बाग बंगला कोन खपन अल्लाह जी कुदरत दे निहार ओहा वेचारी कुराड़ी मिटन माइटन अजीजन करीबर दे घुमण वैया पुठिया मुझा दोस्त अजीज उन अमीर माण्हू जे वडेरे जे रईस मुशीरन उन गरीब जी झूपड़ी ड्राहे छडी उते बिल्डोजर घुमाए करे ट्रैक्टर घुमाए करे ॾींहं बिन में दीवारियूं खणी छडियूं जियां ओहा कुराड़ी आई ॻोल्हींदी वते त मुंहिंजा कखावा घर काॾे वया मुंहिंजा कखावा घर काॾे वया दौलतमंद माण्हू उन जा मुशीर निहारे मुरकी रहिया ओ कुराड़ी तोखे पैसा ॾिनासी न पई वठी हाणे ॻोल्ह त तुंहिंजी झूपड़ी काथे आ जॾहिं किथे बि नज़र कान आई गौर कजा अर्श ॾे निहारे चवे थी ओ मुंहिंजा मौला ओ मुझा करीम रब आऊं त कमजोर ज़ईफ इंसानड़ी जेस ताईं घर में मौजूद हुयसि मुझे झूपड़ी के कहीं हथड़ो भी कोन पेला थो मौला हाणे मां कान हुयसि ए झूपड़ी टही वई
रब के थी चवे मौला मां त कान हुयस बुधाए त तुझी जात हुई या कान हुई बस औरत वेचारी दाह कई होडा अल्लाह जे जात जे कुदरत के जलाल आयो जो त मदीने जे मीर फरमायो मजलूम जे दाह खां डिजंदा कजो जॾहिं मजलूम फर्श ते दाह कदो आ त अल्लाह तो फरमाए त अर्श मुंहिंजो हिली वेंदो आ डिजो ग़रीब जे दाह खां मिस्कीन जे बद दुआ खां डिजो छो त उहो जॾहिं न ॾिसंदो त मुंहिंजी पुलिस बि नथी ॿुधे इलाइक़े जो रईस बि नथो ॿुधे माण्हू बि सभु वॾेरे जे पासे मुंहिंजो कोई नाहे पोइ छा कंदो रोई चवंदो मुंहिंजा अल्लाह साईं भला ॿियो त को मुंहिंजो नाहे छा तूं बि मुंहिंजो कोन आहीं जॾहिं न पंहिंजे रब खे ईअं दाह ॾींदो आहे त उन जी दाह अर्श ॾारींदी अथई ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां मुस्लमान उन मिस्कीन जी दाह अर्श खे ॾारींदी आहे मदीने जे ताजदार फरमायो अल्लाह जो अर्श हिली वेंदो आहे अल्लाह मीकाइल खे हुकुम कयो उन जो उन टाइम ते ज़िलज़िलो आयो काॾे विया उहे बंगला काॾे विया उहे महल काॾे वयूं उहे माड़ियूं उहे महल माड़ियूं त वयूं पर जेके अंदर वेठा हुआ उन्हनि मां बि रब कंहिंखे जीअण जो हक़ अता ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात खां टिजदा कयो खुदा जो खौफ रखो ऐ जेको न अल्लाह जो खौफ रखंदो आ जेको न खुदा जे खौफ में जिंदगी गुजारींदो आ खुदा इए थोड़ी चयो आ त मुखां टिजण वारा तू जमींदार नथी खुदा इए थोड़ी चयो आ त जेको मुखों टिजंदो आ ओहो अमीर न हुंदो आ खुदा इए थोड़ी चयो आ त जेको मुखों टिजंदो आ ओहो रईस कोन हुंदो आ जेको मुखों टिजंदो आ ओहो ऑफिसर न इए नाहे मुझा दोस्त अजीज अल्लाह फरमाए तो ऐ मुझा बान्हा मां अल्लाह जेतरी तोखे इज्जत ॾिनी आ मां रब जो हक भी ओतरो तुझे मथो वधीक दोस्तो पंहिंजे अंदर में झाती पायो हिकड़े पुट खे 10,000 ॾेई मोकिलियूं था हिकड़े पुट खे 5,000 ॾेई मोकिलियूं था हिकड़े पुट खे 200 रुपया ॾेई मोकिलियूं था खुदा जे वास्ते ईमानदारी सां जवाब ॾियो जॾहिं टई पुट शाम जो मोटंदा 200 वारे खां 200 जो हिसाब वठबो जवाब ॾियो कोन था ॻाल्हायो जवाब ॾियो 5,000 वारे को 5,000 जो हिसाब वठबो बाबा काॾे खपाई 10 वारे को 10 जो हिसाब वठबो न ऐ खुदा जा बाना अगर तोखे खुदा जवानी ॾिनी आ त सोच जवानी तुंहिंजी कान्हे अल्लाह तोखे ॾिनी आ इन जवानीअ तां ॾाढ न कर खुदा तोखां ज़रूर पुछंदो त मूं तोखे ॾिनी छा कई अगर खुदा तोखे हुस्न ॾिनो आ त इन हुस्न जो नाजायज इस्तेमाल न कर तोखां वधीक हसीन मुकाम में ढेर मिट्टी जे हेठों पया हन अल्लाह फरमाए तो हिकड़े ॾींहुं पुछंदो मई त मूं रब तोखे जो हुस्न ॾिनो इन हुस्न खे तो कीअं इस्तेमाल कयो अगर मां अल्लाह तोखे इलाइक़े जो अमीर बनायो आ इज्जत ॾिनी आ त मुंहिंजो रब तो फरमाए मां रब तोखे इज्जत ॾिनी आ इन जे लाइ त तूं हिन इलाइक़े खे अज़ीम खां अज़ीम बनाए कसम खुदा जो खणी थो चवां जेडी मल फैसलो करण वारो रब जो कुरान मुस्तफा जी हदीस बुधो जदे फैसलो करण वारो हक जो फैसलो कंदो आ हिकड़े पासे अबे जो पुत्र भा हुंदो आ हिकड़े पासे जानी जिगर दुश्मन हुंदो आ पर जदे फैसलो हक जो कंदो आ भा जे खिलाफ आयो ऐलान कदो त ही मुझे भा जे हक में फैसलो नाहे हे मुझे भा डोहिया मुझो मदीने जो साईं तो फरमाए 1000 सालन जी इबादत हिकड़े पासे उन जे हिकड़े फैसले जे करे रब उनके एतरो अजर अता फरमाए छॾींदो मुझा दोस्तों इंसाफ सां फैसलो करण हक कायम करण मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नता अचो त हिन धरती के अमन वारो बनायो अचो त हिन धरती के प्यार वारो बनायो हिक बे के कत्ल करण हिक बे सां झेड़ो करण कुछ कोन थींदो मुसलमानो याद रखी छड़ियो इन अजल अल्लाह इजा जा ला युअखर जंहिंजी जिंदगी जो ॾीओ खुदा जे तरफ खां पूरो थियो उनके बचाए कोई न सके ऐं जेके खुदा बचाइण चाहे उनके मारे कोई न थो सके इहो मुझे बेनियाज रब जो अख्तियार आ अचो त पाण गरजी करे अल्लाह दरबार में तौबा करे ऐं खुदा के राजी कयूं अचो त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अदल खे त ॾिसूं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जॾहिं मुंहिंजो मदीने जो मीर चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आमिना जे वजूद मां आयो आ अम्मा ताई हलीमा
मुझे करीम मुस्तफा के पांजे हथड़न में खयो त मुझे करीम मुस्तफा के हथड़न में खणी करे अम्मा हलीमा सादिया मुझे हुजूर के छाती सां लातो आ तवज्जो कजो सजे पासे जो खीर मुझे मदीने जे मीर पीतो आ जदे खबे पासे मुझे हुजूर के कंदिया त मुझो आका मुंह भी को न लाइंदो आ हिकड़ो दी हुन जेतरी साल या महीना मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा हलीमा जो खीर पीतो उन हिकड़े ही पासे मां पींदो हुयो बे पासे मुंह को न कंदो हुयो अचण सां मुझे मुस्तफा कायनात के बुधायो पांजे उम्मत के बुधायो ओ मां मुस्तफा जा दीवानो ओ मां मुस्तफा जा गुलामो आशिको याद रखी छड़जो तवा जो सुनो नबी जी दुनिया में आयो आ पांजो हक खाधो आ बेजे हक जे करीब भी कोन वयो आ बे पासे खीर कंहिंजो हक हो जो मुझे महबूब जे भा जो जवाब जो कंहिंजो हक हो गालायो मुसलमान भा थोड़ो गालायो मुझे हुजूर जे भा जो हक मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचण सां तो असा के पैगाम दिनो त पंहिंजो हक इस्तेमाल कजो भा मुसलमान जे हक जे वेझो न वञजो जॾहिं न पंहिंजे मुसलमान भा जे हक जे वेझो न वींदऊ अल्लाह खां डिॼंदऊ त मां मुस्तफा जी सुन्नत पूरी थींदी अल्लाह जो कुर्ब मिलंदो दुनिया में तव्हां जे हक जे करीब को पखी भी रब अचड़ को न दीदो हक मां मुराद छा है थोड़ो खोलिया बहराड़ी जो माहौल असा हक मां मुराद रुगी बुरी नजर समझना हो ओहो त तमाम घटिया है लेकिन अगते वद हक मां मुराद अगर को तुझे सीय बने साहे लपो हणी पांजे बने के सोड़ो न कजा अगर तुझे पानी वहण वारे वाटर सा अगर तुझी जमीन बे जो रात जो पानी हली रहो आ तुझो गाह सुकी रहो आ इहो दिल में ख्याल न कजा त रात काठड़ी सा हेठो हेठो नंढड़ो सोराख करे छडिया रात में मुझो बारो भरजी वींदो बारो त तुझो भरजी वींदो गाह भी तुझो साओ थी वींदो मेह भी तुझी खाईंदी लेकिन अर्श दे निहारे सोच जा त मेह के गाह ॾियण त तुझे वस जी गाला पर मेह जो जर्रो हलाइण तुझे वस में नाहे उहो मुझे रब्बे जुल जलाल जे कुदरत जो कमाला अल्लाह फरमाए थो कह मुसलमान भाव जे पानी जो इयो जरो भी चोरी न कजा कह जी बुह जी भरी भी न खणजा न खणजा मता चवी त ॾिसो अजीब ॻाल्हि आहे जेॾी महिल न असां कंहिंजी चोरी कंदा आहियूं बुह जी भरी खणण लाइ बि पहिरीं तलाश कंदा आहियूं त को ॾिसे त कोन थो तवज्जो कयो को ॾिसे त कोन थो ऐं मुसलमान मखलूक खां डिॼी थो जे हथ में कुछ भी कोने खुद कमजोर आ उन्हनि खां डिॼी थो न तुंहिंजो मौत उन्हनि जे हथ में न तुझी जिंदगी उन्हनि जे हथ में न तुझी हयाती उन्हनि जे हथ में उन्हनि खां डिॼी थो जेके तोखे नथा ॾिसनि उन्हनि खां डिॼी थो जेको तोखे ॾिसी रहियो आहे उन खां छो नथो डिॼी अगे पो मुसलमान ओ चोरी करण वारा खुदा जे वास्ते पराई चोरी न कर कदे जरो बराबर ख्याल कर मुझो अल्लाह जेको तोखे दिसी रहो आ तू उन्हन खां तो डिजी जेके तोखे दिसनी कोन था उन खां छो न थो डिजी जेको तोखे दिसी रहो आ वो मुझो अल्लाह पांजे पाक कुरान करीम में फरमाइंदो आ यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ऐ मुजा बाना तू मां अल्लाह का डिजंदो वञ ॾिस मां रब तुझे ला वाटू पाढ़ई कीअं खोलींदो थो वञा
तू असा पांजू केतरी वाटियूं खोलींदासी जंहिंजूं वाटूं मुझो बेनियाज रब खोलींदो आ उन जी वाट कोई बंद करे न सकंदो आ अल्लाह फरमाए तो वयरज़ुक़हु मिन हैस ला यहतसिब मां अल्लाह जॾहिं ॾियण ते ईंदो हां अहिड़ी जगह तां ॾींदो मैं जो तो कॾहिं सोचो भी कोन हूंदो रब थो क़ुरान में चवे वयरज़ुक़हु मिन हैस ला यहतसिब हिकिड़ो ॿारो बनीअ जो काहींदे जॾहिं न बरकत ॾियण ते ईंदो मैं त कख मथे खणंदे त कख जे हेठों लख ॾेई छॾींदो मैं मां रब खां पुछण वारो कोन ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त अल्लाह जे महबूब जे दीन खे समझूं मुसलमानो निमाज़ जे लाइ हज़रत क़िबला साईं मुफ्ती साहब तमाम घणो ताक़ीद सां तव्हां खे निमाज़ ऐं वुज़ू जो ताक़ीद समझायो इंशाअल्लाह ताला उन ते ज़रूर अमल कंदा मां वरी अल्लाह जे हक़नि जो ॿियो पासो तव्हां खे ॿुधायो त मुंहिंजा दोस्तो निमाज़ूं रोज़ा ज़कात अगर न कंदासीं त कर्ज़ा वठण वारो इज़त सां न ॾींदासीं त पुलिस खे चई गिहले बि वठंदो रोज़ो नमाज ज़कात हज कर्ज फर्ज कर्जा लेकिन अल्लाह जे मखलूक जी जेका खिदमत आ जॾहिं न इहा कंदासीं त मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो अचो त गॾिजी हिन अल्लाह जे धरतीअ खे अमन वारो बनायो जवाब तॾे मूंखे हिकिड़े मिंट ला मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे रस्ते में रोज़ानो कुराड़ी कंडा रखंदी हुई या कान रखंदी हुई जवाब दे मुसलमान मुझे मदीने वारे मीर के तकलीफूं ॾियण ला हुजूर के ईज़ा ॾियण जे लाइ रस्ते में सॼो ॾींहुं कंडा ॻोल्हींदी हुई रात जो रस्ते में सिधा करे रखंदी हुई त ऊंदाहिड़ीअ जो मुंहिंजो महबूब हितां लंघे हुजूर जा सहाबी लंघनि उन्हनि के पेर में कंडा लॻनि एतिरी बुरी नियत सां मुंहिंजे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम के तकलीफूं ॾियण जे नियत सां उहा औरत अमल कंदी हुई जॾहिं हिकिड़ी रात उन अमल न कयो यतीमन जे यार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबा खां पुछो ओ मां मुस्तफा जा दीवानो वञी मालूम करे अचो इन औरत अॼु पंहिंजी किरत कान कई आहे अलाए छाजे करे सहाबा मालूम कयो खबर पई त बुखार थी पयो आ ओ मुसलमान उन दुश्मन दे मुझो मदीने जो मीर पंहिंजे सहाबा खे वठी तबियत पुछण वयो वा या कोन वयो आ आही केर मुसलमान यार गाल बुध खुदा जे वास्ते कंहिंखां पुछ केर ही चवे तो रईस बन्नी घणी ते चवे तो कान्हे का बैंक बैलेंस कोन्हे को गाड़ी कान्हे का छा चवंदेस जवाब दे छा चवंदेस चवंदेस यार गाल बुध रईस सदाईंदे कुछ थिए कोन तो रईस तो चइबो ई उन खे जे वट जमीनूं हुजन सिधी गाल आ न जे वट गाड़ियूं हुजन जे वट बैंक बैलेंस हुजे तो वट कुछ भी कोने सदाई रईस तो पियो रईस ओहो सदाए जे वट ओताकू हुजन चार राज भाग हुजे या सच्ची गाल आ न ईमानदारी सां ॿुधायो सच्ची गाल आ न आही केर मुसलमान वुज़ू जे फर्ज़न जी खबर थई न यार सोच मुसलमान सोच अल्लाह जे मखलूक जी खिदमत करी दो यार टाइम को तो मिले पंहिंजे बचन में पूरो हां नमाज 5 वक्त यार टाइम को तो मिले सोच मुसलमान आहियूं मुसलमान कम केड़ा था कयो खुदा जो वास्ते ऐ मुसलमानो हे बाहूं तो तवा के बधा या जिंदगी सदाई कान बचंदी या जवानी सदाई कान होंदी मुजा भा ऐ मुजो अल्लाह एडे निहार त सही ऐ वरी मुजो रब चवे तो ऐ मुजा बाना मां त तुजे हिकड़ी अमड़ खां छा मां त रब तो सा 70 अमड़न खां वधीक प्यार तो हे जेको दुनिया में तू असा इज्जत सा घुमऊ था तुझे मुझी कमाल ना है मुझे रब जे प्यार जो कमाल आ सोच कसम थी पांजे पैदा कदड़ रब जो ए मुझा मुसलमान बा थोड़ो सोच होशियार थी सुजाग थी अखियों खोल इन शैतान पलीत के पातर हणी अखियों खोल अगर तुझो पुट सगो जानी जिगर हुजे पर जे तुझो चयो न वठे 8 डी चयो न वठे महीनो चयो न वठे पर जे 6 महीना चयो न वठे दोस्तन यार के
चई चई थकजी पौंदे चवंदे कढोस मुझे घर मां उन जे मां के चवंदे हिन बदबख्त के कढ मुझे घर मां मुझो पुट थी करे मुझो चवण नथो वठे हे मुझे पुट सदाइण जो लायक ना है माजरत सा सच आहे या न मुझा दोस्त अगर तुझो मुझो पुट चवण न वठे उन जी खर्ची बंद करना हूं उन जो कपड़ो लटो बंद करना हूं वसियत में लिखना हूं मुझी मिल्कियत न भाड़े के न दिजो हे मुझो चवण नथो वठे खुदा जे वास्ते जवाब दे केजी 60 साल उम्र गुजरी वया केजी 70 साल केजी 80 साल केजा 30 साल को जवानी में 25 साल नमाजू न पढ़ियूसी रोजा को न रखयासी हज को न कयासी कदे मुझे रब चेवा त मुझे दर तो निकरी वणो ता मुझा बेफरमानो जवाब ऐ मुसलमान खुदा जे वास्ते जवाब दे कदे मुझे अल्लाह ये चयो त तोखे जवानी मूं दिनी तो मुझो चवण कोन वरतो 5 वक्त रोज मस्जिद मा सद थे तो हय्या अल सलाह हलिया नमाज ते हय्या अल फलाह हलिया कामयाबी जी तरफ कदे मुझे रब जे उन सद जो जवाब न देण वारा जरा सोच मुझे अल्लाह कदे कोन चयो थई त मुझे फर्श तो निकरी वण हालांकि वो एडो ताकतवर चाहे तू असा हिकड़ो त छा पर जिक्र इजा जुलजिलतिल अर्द जिलजालहा जे जमीन के हुक्म दे जमीन रुगी थोड़ो ही जो हिलण शुरू करे त तू असा जी काई वजूद ही कोन बचंदो ए मुझा मुसलमान भा वो मुझो नियाज रब तो फरमाए ऐ इंसान अगर तू पंजे बच्चे के बेफरमान दिसी करे उन खां नफरत करी तो लेकिन तुझो रब तो खां नफरत न तो करे 40 साल गुजरी गई 80 साल गुजरी गई अज भी अल्लाह जी रहमत तो के सदे रहिया जेड़ो आही तेड़ो हलिया मां रब जे रहमत जा दर खुलिया पया अज भी अल्लाह जी रहमत सदे रहिया ओ चोरी करण वारा ओ धाड़ा हण वारा ओ जुल्म करण वारा अल्लाह चवे तो अज भी हलिया सुभाणे अचणो थई अज मां रब तो के जिंदगी में मौको दिनो मां अल्लाह जे दर ते हलिया अचे अखड़ियों आलियों कर अचे मां अल्लाह जे जरूरी ना है मौलवी जे आडो अची जरूरी ना है मस्जिद में अची भले पंजे मुंह सा कहे वण जे हेठों वेही करे रोई पंजे रब के जो मौला घणो थी वयो मु पाण सा जुल्म जी इंतहा करे दी ओ मुझा मौला अज तुझे दरबार में वास्तो तुझे महबूब मदीने वाले मीर जो मौला अज मुखे मुआफ कर बिस्तवा तुझी पत्थर दिल रब मेण बनाए थो या न थो बनाए मुझा मुसलमान भातो बहकर वक्त मथों अची वयो थई सुभाणे जदे इजराइल जे मथों बीहंदो कोई कुछ भी कोन कुची सकदासी वलयु अखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलहा कोन मल चवदासी मौला थोड़ो मौत के डर दे हिकड़ो दफो इजराइल के मोटा हाने वायदो तो का सजे राज खो वनी तो माफी वठा सबनी का जेंजी बकरी काहे मोने का माफी तो कराया जेंजी बुह खे मोने का माफी तो वठा मोटरसाइकिल खसम माफी तो वठा फलयु अखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलहा मौला थोड़ी मुखे हे दफो मोहलत दे मुझो रब चंदो वल्लाह खबीरुम बिमा तअमलून घणई मौको दिनो मैं घणई बुधई मा रब जो कुरान लेकिन बुद्धि अण बुद्धि करण वारा मां अल्लाह तो के जाना तो हाने तो के मौको न दीदुस हाने तुझे गर्दन के सोढ़ो करे मां अल्लाह तो के तुझो नालो खसे तुझो जिस्म खसे तुझी सुञाणप खसे रईसी वारो नालो खत्म वडे तपंग वारो नालो खत्म जवानी वारो नालो खत्म सबको मैयत सदन लगो सबको जनकेर जनाजो खयो था वजन मैयत खयो था वजन ए मुसलमान तुझे मरण शर्त तुझो नालो खत्म थी वयो कहजे ला कपड़ो था वठो अग में रह सजेला हाने कहजे ला था वठो मैयत जेला कपड़ो था वठो कहीं के खयो था वणो जनाजे के खयो तो ओ खुदा जा बाना सोच इन दुनिया में अल्लाह केतरा दी है अल्लाह केतरा दी है खबर ही कोने का जह दुनिया में अल्लाह केतरा दी है या महीना रहनो उन दुनिया में इज्जत जो जिंदगी गुजारण सब के जो हक्का गर्मी में एयर कंडीशन जे हुजण हक्का गर्मी में फ्रिज जो हुजण भी हक्का गर्मी में मुझा दोस्त अजीज सहूलत जो हुजण हक्का छो त न जिंदगी दुखी थींदी खुदा जे वास्ते ओ मुसलमानो न सजण साईं जे नौकर जो ही बाहणू खुदा जे वास्ते बुधो मन्यो जे कदे हिन दुनिया में इज्जत जी जिंदगी गुजारण जे लाइ सुकून जी जिंदगी गुजारण जे लाइ फ्रिज जो हुजण जरूरी आ एसी जो हुजण जरूरी आ दौलत जो हुजण जरूरी आ इज्जत जो हुजण जरूरी आ बेशक जरूरी आ पर जवाब दे पो उन अकेली ऊंदाही कब्र में छा नेक अमलन जो हुजण जरूरी ना है ऐ मुसलमान खुदा